अयाज़ गुल जी शाइरी आहे। आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो, आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो जंहिंजूं अखियूं ॿ जाड़ियूं आहिनि। आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो जंहिंजूं अखियूं ॿ जाड़ियूं आहिनि, जिन मंझंदि जो ख़्वाब दफ़न आहिनि। आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो जेका तूफ़ान में किरियल बेदमुश्क जो वणु आहे। आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो जंहिंजे रह जे पले में ॿधल यादि जा सोना सिका हाणे ॿिनि गरम ॻोढ़नि में बदिलजी विया आहिनि। हलंदड़ डिसंबर जे महीने में हिन कोई बि स्वेटर न ओढ़ियो, न ई राति जे पोएं पहर चंड खे को न्यापो ॾियण जे लाइ हूअ छत ते वई। आऊं हिक अहिड़ी छोकिरी खे सुञाणा थो जेका सिज लहण खां पोइ ॾीओ ॿारण भुलिजी वई ऐं इहो सोचण लॻी त ऊंधाई में ब रस्ता अॻिते वधण छॾे ॾींदा आहिनि।